अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार मैं गजाला अबड़ो आवाज़ इशा अयूब सबका पेरी शामिल करना से है नवक्चू हेडलाइंस। लाहौर हाई कोर्ट पंजाब के वॾे वज़ीर परवेज़ इलाही के हटाइण जो चीफ सेक्रेटरी जो 22 डिसंबर वारो नोटिफिकेशन कल अदम करार ॾेई छॾियो। गवर्नर पंजाब पारां वॾे वज़ीर जो एतमाद जो वोट तस्लीम करण ऐं डी नोटिफाई करण जो हुकुम वापस वठण ते परवेज़ इलाही जी दरख़्वास्त उकलाई वई। सोशल मीडिया सबब इमरान खान ऐं अॻूणे आर्मी चीफ जनरल रिटायर्ड कमर जावेद बाजवा विच में अख़्तिलाफ़ पैदा थिया। मां नई फ़ौजी क़यादत ऐं इमरान खान विच में ॻाल्हियूं न पियो करायां। सदर डॉक्टर आरिफ अलवी जो बरतानवी नशरियाती इदारे खे इंटरव्यू चयाईं मुल्क जी सियासी गर्मी पद खे घटाइण अणटर आहे ऐं उन मक़सद लाइ समूरनि स्टेक होल्डर्स खे ॻाल्हियुनि जी आछ कजे थी। मौजूदा इतिहादी हुकूमत PTI सां ॻाल्हियुनि में कन लाचार करे रही आहे। गुज़िरियल हिक महीने दौरान हुकूमती इतिहाद ऐं PTI विच में को राब्तो न थियो ऐं नई वरी ॻाल्हियुनि जी दरख़्वास्त जो जवाबु ॾिनो वियो। सिंध हाई कोर्ट कराची ऐं हैदराबाद में मकानी चूंडूं रोकराइण लाइ MQM जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। इलेक्शन कमीशन जे वकील मूजिब इलेक्शन कमीशन कानून मुताबिक़ इलेक्शन कराइण जो फ़ैसिलो कयो आहे। उन ई फ़ैसिले जी बुनियाद ते MQM पहिरें मरहले में हिसो बि वरितो। अदालती फ़ैसिले में चयो वियो आहे त इलेक्शन कमीशन जे कोरूम बाबति दरख़्वास्त ते तफ़सीली दलील ॿुधी फ़ैसिलो ॿुधायो वेंदो। सिंध हाई कोर्ट तालीम जे मयार मूजिब सॼी सिंध खे हार्ड एरिया करार ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच सखर हुकूमत पारां हार्ड एरिया करार ॼाणायल इलाइक़नि जो रिकॉर्ड 26 जनवरी ताईं पेश करण जो हुकुम ॾिनो। जस्टिस सलाहुद्दीन रिमार्क्स ॾींदे चयो आहे त तालीम जे हिसाब सां सॼी सिंध हार्ड एरिया आहे। कोर्ट में मौजूदु कंहिं बि माण्हू जो औलाद सरकारी स्कूलनि में नाहे पढ़ंदो। अदालत तालीम खाते जे अमलदारनि खे ॼाणयल हार्ड एरिया जो रिकॉर्ड 26 जनवरी ताईं पेश करण जो हुकुम ॾिनो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ॿिनि ॾींहं जे गॾियल अरब इमारतुनि जे दौरे ते अबू ज़हबी पहुची वियो। UAE जे इक़्तिसादी मामलनि वारे वज़ीर अब्दुल्ला तोकुल मरी वज़ीर आज़म जी आजिया कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ गॾियल अरब इमारतुनि जे वज़ीर आज़म ऐं नायब सदर सां मुलाक़ातूं कंदो। ॿिन्ही मुल्कनि विच में वापार सीड़पकारी समेत मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइण ते ॻाल्हियूं थींदियूं। मुल्क में कणक वॾी मिक़दार में मौजूदु आहे। कंहिंखे बि कणक जी अतरादू खोट पैदा करे नाजाइज़ मुनाफ़ो कमाइण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। सूबा पंहिंजे पास्को जे ज़ख़ीरनि मां कणक खे फ्लोर मिल्स ताईं बर वक़्त पहुच खे यकीनी बणाइनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो बयानु चवे थो त लाॻापा वफ़ाक़ी ऐं सूबाई इदारा लाॻापियल जेके आहिनि उहे अटो ऐं कणक ज़ख़ीरो कंदड़नि ख़िलाफ़ क़दम खणनि। सिंध में अटे जे बहरान ख़िलाफ़ एहतजाज जो सिलसिलो जारी। कोट गुलाम मोहम्मद में अटे जे अघनि में हथरादू वाद ख़िलाफ़ सवे शहरी रोडनि ते निकिरी आया। रैली कढी धरड़ो हयो वियो। सिंध यूनाइटेड पार्टी जे सॾ ते महांगाई ख़िलाफ़ कोटरी, न्यू सईदाबाद, भान सईदाबाद, कंदकोट, शहदादकोट वारे में एहतजाज। लाड़काड़े, जेकोबाद ऐं फैज़गंज में बि मुज़ाहिरा। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में बरसाती पानी निकाल न थियण मुतासिरनि जी वाहुर न थियण वारे केस जी ॿुधणी DC घोटकी अदालत में पेश न थियो। अदालत पारां कावड़ जो इज़हार 1 कलाक में DC खे अदालत में पेश थियण जो हुकुम। जस्टिस सलाहुद्दीन पंवर पारां कावड़ जो इज़हार कंदे चयो आहे त छा वॾे वज़ीर खे अदालत में घुरायूं। DC घोटकी 1 कलाक में पाण मुरादो पेश न थियो त गिरफ़्तारी वारंट जारी कंदासीं। पुलिस खेसि खणी ईंदी ऐं पोइ सिधो जेल वेंदो। रिपोर्ट ते रिपोर्ट या ऑर्डर ते ऑर्डर सां मसइलो हल न थींदो। मसइले जो हल कढणो पवंदो। मुतासिरनि खे घर न पिया ॾेई सघो त उन्हनि खे टेंट ऐं खाधो त ॾेई पिया सघो। सरहदी वारा त कुझु करे सघंदा। सिंध जे ब्यूरोक्रेसी सिर्फ़ वॾेरनि खे सलामी करण में पूरी आहे।
लाहौर जी एहतसाब अदालत मनी लॉन्ड्रिंग केस में हमजा शहबाज जी हाज़िरी खां छूट वारी दरख्वास्त मंजूर करे वरिती। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं हमजा शहबाज ते मनी लॉन्ड्रिंग जे केस जी ॿुधणी वधीक ॿुधणी 27 जनवरी ताईं मुलतवी। ठट्टे में इलेक्शन कमीशन जो अनोखो कारनामो माज़ूर कोटा ते भर्ती थियल गूंगे मोड़े मुलाज़िम खे पोलिंग ऑफिसर मुक़रर कयो वियो। इलेक्शन कमीशन 15 जनवरी ते थींदड़ मकानी चूंडुनि लाइ आरओ मोहम्मद रहीम सूमरे सेहत खाते में माज़ूर कोटा ते भर्ती थियल मुलाज़िम ज़ुल्फ़कार वारियो खे पोलिंग ऑफिसर मुक़रर कयो। शहरियुनि पारां हैरत जो इज़हार। टंडोला यार्ड जे सेशन अदालत में भोलो खानज़ादा कतल केस जी ॿुधणी। अदालत सिक्योरिटी ख़दशनि सबब केस खे जेल ट्रायल लाइ उमाणे छॾियो। एडिशनल सेशन जज रहमतुल्लाह मोरो केस खे जेल ट्रायल जो फ़ैसिलो ॿुधायो। सिंध रेंजर्स ऐं पुलिस इंटेलिजेंस बुनियादनि ते गॾियल कार्रवाई। कराची जे इलाइक़े मार्टिन रोड 3 हटी तां धाड़नि ऐं स्ट्रीट क्राइम में मुलविस जवाबदार गिरफ़्तार। रेंजर्स तर्जुमान मूजिब गिरफ़्तार जवाबदार बिलाल रज़ा जी गिरफ़्तारी CCTV फुटेज जी मदद सां अमल में आई आहे। जवाबदार जे ॿियनि साथियुनि जी गिरफ़्तारी लाइ छापनि जो सिलसिलो बि जारी आहे। पीर जो ॻोठ लॻ ॻोठ बागो फुलपोटो जा रवासी 2 नौजवान पोरियत कराची खां मोटरसाइकिल ते वापसि ॻोठ वेंदे 3 ॾींहनि खां रस्ते तां गुम। अगवा जो शक ज़ाहिर, संदन मोबाइल फ़ोन बंदि। नौजवान हुसैन फुलपोटो ऐं अमजद फुलपोटो जा वारिस परेशान। पिरियालुई में घर के बाहि लगने सबब सड़ी जख्मी थियल नींगरी फौत थी वई। नींगरी ज़ैनब फातिमा उलरो के पनियाकल जी आर्मी अस्पताल में दाख़िल कयो वियो हो। ऐं पीर जो ॻोठ भरसा ॻोठ अब्दुल खैर उजण वासी नौजवान अज़हर उजण हैदराबाद में रोड हादसे में फ़ौत थी वियो। उडेरो लाल वेझो पलीचाणी वटि पुलिस एहलकार ड्यूटी ते वेंदे मोटरसाइकिल तां किरी फ़ौत थी वियो। एहलकार मोहम्मद सिद्दीक नाइच ॻोठ खां हैदराबाद ड्यूटी ते वञी रहियो हो त हादसो पेश आयो। दरिया खान मरी में गारे हेठां अचण सबब मासूम नीगर फ़ौत। ॻोठ मोहम्मद रमज़ान मुबेजो में नीगर सफ़ीउल्ला गारे हेठां अची फ़ौत थी वियो। खानपुर लॻ इंडस हाईवे ते संजराणी लाड़े वटि मुसाफ़िर कोच ऐं मोटरसाइकिल में टक्कर, 3 ॼणा ज़ख़्मी। मोर्चो जोगी खे गणती जोगी हालत में सखर अस्पताल नियो वियो।